अल्हम्दुलिल्लाह इहा हक़ ऐं सच जी जीत आहे। सिंध जे मज़लूमनि जी जीत आहे। 5 सालनि खां मुसलसिल मुंहिंजी जेका जिदोजहद रही आहे उन में ॾिसो त नंढियूं नंढियूं कामयाबियूं मिलियूं। ही अॼु उनजी ज़मानत रद्द करे ऐं कस्टडी वठणु हिकिड़ो ज़रूरतमंदाना फ़ैसिलो आहे। ऐं अॼु यकीनन सिंध जे शऊर खे बि सम्झ में ईंदो त अदालतुनि खे मां छो मुक़दस सम्झंदी आहियां ऐं अदालतुनि में मां पेर उघाड़ा करे छो आयमि। उनजी वजह इहा ई आहे त ॾिसो छो त अञा असांजी मंज़िल अञा अॻिते आहे, पर हीउ जेको कस्टडी में वठणु हिन SHO खे इहो वाज़े पैगाम आहे अदालत जो इन्हनि वॾेरनि खे, भोतारनि खे, जागीरदारनि खे, उन्हनि जे टाउटनि खे, सिंध पुलिस डिपार्टमेंट में जेके इन डिपार्टमेंट जो नालो ख़राबु करे वेठा आहिनि उन्हनि खे वाज़े पैगाम मिलियो त तव्हां चाहे केतिरी बि ताक़त रखो, तव्हां कानून खां बालातर न आहियो। ऐं ॿी ज़ात ख़ुदा जी आहे जेका मज़लूमनि सां इंसाफ़ करण जे लाइ आहे। अलाह जी ज़ात मां हमेशह चयो आहे जेकॾहिं तव्हां हक़ ते आहियो न, मां अकेली हथे ख़ाली हिकिड़ी न्याणी जेका हिननि भोतारनि जागीरदारनि जे ख़िलाफ़ बीठी आहियां ऐं हर ज़िंदगी जे हर स्टेप ते अदालतुनि में हर स्टेप ते मूंखे कामयाबी मिली आहे। इन जो इहो ई मक़सदु आहे त जेकॾहिं तव्हां हक़ ते आहियो त ख़ुदा जी ज़ात बि तव्हां सां गॾु आहे। पाकिस्तान जे कानून ते, पाकिस्तान जे आइन ते मूंखे यकीन आहे त इनशा अल्लाह मूंखे इंसाफ़ मिलंदो ऐं हीअ कामयाबी जी तरफ़ हिकिड़ो अञा ॿियो असांजो क़दम वधियो आहे। सो मां पुरुमीद आहियां त हिननि खे इनशा अल्लाह सज़ा लॻंदी ऐं फाइनल डिसीशन में बि अदालतूं मैरिट कंदियूं, हक़ कंदियूं। ॿी शइ इहा आहे त बलोचिस्तान में जेको वाक़ियो थियो आहे, हिकु औरत खे उनजे 2 नौजवान पुटनि समेत बेदर्दी सां जागीरदारनि जी तरफ़ खां क़तल कयो वियो आहे। इहो मां चवां थी इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो आहे। असां हिकिड़ी तहरीक स्टार्ट कईसीं एंटी फ्यूडलिज़म डे 17 जनवरी। शायदि हाणे हितां जी अवाम खे, बलोचिस्तान जी अवाम खे, पाकिस्तान जी अवाम खे सम्झ में ईंदो त इहा तहरीक मूं छो स्टार्ट कई आहे ऐं इन तहरीक जो हिसो थियणु ऐं इनखे सपोर्ट करणु केतिरो ज़रूरी आहे। जागीरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ असां आख़िरी दम ताईं विढ़ंदासीं।